नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियासिटी में खबर ॾींदा हलूं त भरियासिटी भरिसां डाली शहर वेझो ॻोठ अंबरोवाब में कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे संगावती तकरार तां हिकु धुर पारां हलाण करे घर खे बाहि ॾेई पिस्टल ऐं रिपीटरनि सां फायरिंग करे हिकु ॼणे फौजी अब्दुल जब्बार खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त अब्दुल हफ़ीज़ कलोड़ो, गुलाम मुर्तज़ा कलोड़ो समेत संदसि चाचे गुलाम कादिर कलोड़ो खे कुआड़ियुनि सां हमलो करे गोलियूं हणे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे पहिरीं त भरियासिटी बाद गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिन सिलसिले में अस्पताल में मौजूद ज़ख़्मियुनि जी भेण शाहिदा कलोड़ो ॿुधायो त मुंहिंजी बिरादरी जे नदीम कलोड़ो, लालू, सैफुल्ला ऐं ॿियनि सां काफ़ी अरसे खां संगावती तकरार हलंदड़ आहे। अॼु जवाबदार असांजे घरनि मथां हलाण करे घरनि खे बाहियूं ॾेई फायरिंग करे मुंहिंजे भाउ अब्दुल जब्बार खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त पिस्टल ऐं रिपीटर जूं गोलियूं तोड़े कुआड़ियुनि सां हमलो करे मुंहिंजे ॿिनि भाइरनि ऐं वालिद खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंखे नाज़ुक हालत में डॉक्टर नवाबशाह जी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। डॉक्टर मूजिब टिनी ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी आहे। हिकु ज़ख़्मी गुलाम कादिर जो जिस्म बाहि सबब 60 सैकड़ो सड़ियल आहे। ओॾां डाली शहर भरिसां ॻोठ में फायर ब्रिगेड गाॾी पहुची वई आहे। घरनि जे लॻियल बाहि खे विसायो ऐं पुलिस जो सॼे ज़िले मां 10 खां मथे गाॾियूं डीएसपी भरियासिटी अब्दुल सत्तार अञण जी अॻुवाणी में पहुतल आहे। हिन सिलसिले में राब्तो करण ते डीएसपी भरियासिटी अब्दुल सत्तार अञण ॿुधायो त वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि ऐं क़त्ल थियल अब्दुल जब्बार जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि तां नफ़री घुराए वरिती आहे। यादि रहे त काफ़ी अरसे खां कलोड़ा बिरादरी में संगावती तकरार हलंदड़ आहे। धुरियुनि पारां रोज़ानो फायरिंग करण जो सिलसिलो पिणु जारी रहंदो हो, पर पुलिस को बि नोटिस न वरितो आहे, जंहिं करे वाक़ियो खूनी झेड़े जे सूरत इख्तियार करे वई आहे। उन्होंने असां पैसा जो असीं भला ठा करे असांजी भेण वरी वापसि वठो, हुननि असांखे पैसा कोन वठंदा, असां पंहिंजी भेण जी वॾीअ जान टे असां शादी कराए छॾीसीं। असां चयोसीं जहिड़ा रोज़ असांजी धमकी असांजे फायरिंग असांजा हमला रोज़ कंदा, रोज़ करे दाऊं टुकूं करे करे असां ॿ ॿार मुंहिंजा फ़ौजी निकिरो, मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो ॿियो पेर असांजो आहे ई कोन, ही पंहिंजी ॿिन्हिनि ॿारनि वारा आहिनि, पैसे वारा नासूं आहिनि, असां ज़ुल्म करे विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस खे 3 बजे मंझंदि जो कुआड़ियूं वड़ी गोलियूं वड़ी मुंहिंजे मुड़ुस जो हले बचंदो हले सीरत में आशा ॿियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।